चमा अज उताक दे बाबो सफ़ा महफ़िल जो मोहर लगो वेठो सब बाबे के साईं साईं पा चवन बाबे जी सफ़ा लय लगी पई पिणे जी त लय आहे हिन गोठ जो चङो मुड़सा पर चङो थी ॾेखारे न छोरो ॿुधे टूटियो तो जो हुन जी ॻाल्हियुनि ते ॾंद थी पटे पई सभिनी ॻोठ वारनि जो मुंहुं मूं ॾियो चवनि पिया ॻोठ जो माहौल सॼो तो ख़राब कयो आहे सच त चवनि था हाँ अॼुकल्ह तूं ज़िद ते चढ़ी बीठो आहीं नंढे ॿार वांगुरु न वॾे जी थो ॿुधी न नंढे जी थो ॿुधी पहिरियों पई चवे त ॻोठ में मूं जहिड़ो को भलो कोन्हे पर हाणे थी चए त ॻोठ में मूं जहिड़ो को किनो कोन्हे पाणा पचाए का हिकिड़ी ॻाल्हि त करे न बाबा तू भलो आहे पर तू भलो थी त ॾेखारे न पल्लो छाज पल्लो वरितो अथव छा अधी मुबारो कर पले में अॼु पुला तयारु कर घणा ॾींहं थिया न खाधो आहे हाय हाय हिन पेट पिटे खे रुगो पेट जी आहे रुगो खाइण जी 24 कलाक वात पटियो पिया विझोसि वात में जेको खणो विझोसि वात में सच त चए थो बचड़ो केतिरा ॾींहं थी विया आहिनि को चङो चोखो घर में चाढ़ियो आहे हाणे तूं पंहिंजो वात पाणी न करे ॿुधाए छा वठी छा खाईंदू बाबा अॼु मच्छी वठी आ अदा मिर्चू के मच्छी में पुलाव तैयार करे खराया हा मां हाज़ुर तव्हां चओ मां न कयां पैसो पलाल आहे गंज पैसो हाणे वञा थो शहर हे जंग जहिड़ो कुरड़ो वठी थो अचां 5-8 ॾींहं करे खाओ